हाजी बात तो बंद करेंगी गति गड़ई करो जी 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 अरे करो अरे जिन्हें दे बात पट्टी बैठा हूँ दासी अब ने मेरे जेवाड़े जोला जाती बाबा हाजी साहब अरे वारे ते हमरा जो रखे था अरे खान कजी पुछड़ी तो खेदार समझ में कान नहीं थी लेकिन ना सावाड़े जी पोए वारी न कई ते हन्नू गल्लाई बुरल ते एरे गेरे के वारे ते व्यारे चलीला इने जने ने बिन्ही वारे ते कब्जो कयो वो ये समझे तो सा टिंगी जे मुंह ते डांकी मर गई थी हाँ सेठ साहब जेकरे वारे ते कब्जो थियो त बाकी तोड़ जा आऊं थो बचंदो छा मां त अधड़ के काठ जी रेड़ीअ ते विहारे पिनी भी खाराई तुसे तू छा कदे हां छा कंदे अरे हो त तुझे मुंह ते कुदरती डांकी मलेला वेतर मां मली तो साहिब यो छा कंदो साहिब अरे तू रुगो सोच त वाड़े के कब्जे थियण खां कीअं बचायूं तू कॾहिं भागा बोल के पिनड़ ताईं पहुची छा ॻाल्हि आहे हाजी साहब मुंहुं सफ़ा टिपणीअ जहिड़ो लॻो पियो अथई साबू मानी कान आंदी हुई छा मीरल मानी हेवा खाइनि जीअं सहन वारी मशीन अटो कपींदी आहे पर ओया सयूं कढंदी आहे हिते त ई कुझु कढनि कोन था अरे धमथे कुरल तो के हलो ताली ने कार्या त बरवारे बनी में सा केतरो बाण उछलायो आ त बाक़ी परेशानी कहिड़ी आहे यार मीरल हाजी साहब परेशान आहे त जेको वाड़े ते असां चौकीदार विहारे आया आहियूं न उन खां ॻाल्हि गौरी आहे किथे अची कोई कब्ज़ो न करे अलाए कीअं जे असांजे होदे ॿियो थो कब्ज़ो करे साथी जहां जे उते बियो कब्जो क्या मतलब हाजी मीरल जो मक़सदु आहे असां भई वाड़ो संभालींदासीं पोइ कंहिंजी मजाला जो वाड़े ते कब्ज़ो करे जहां से वाड़ो संभाली दो सिज में ना लगा भरंदो हा सेठ साहब पर तोखे हिकिड़ो कमु करणो पवंदो कहिड़ोड़े कम उमर कोटी दांत जा सिंह तूं रगो कूड़ी सूड़ी लिखत करे दे त तो इहो वाड़ो मूंखे खपायो बाक़ी अॻिते तांजा ॾियण मुंहिंजो कमु आहे हाँ ये अरे करा तू छा थो चई हाजी साहब मालिक आयो जीअं वड़े तीअं कयो यार सही ॻाल्हि ॿुधायो मूंखे त ॿेड़ी का ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त मूंखे छा सम्झणु घुरिजे तूं सम्झ का कमु वठ भाउ हा हा तकड़ न आहे तूं भली सोचे सम्झे पोइ ॿुधा सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।